ॾींहों ॾींहुं रहबर जो फिक्र पंहिंजी मंज़िल तरफ़ वधी रहियो आहे। साईं जीएम सैयद जंहिं सिंध खे आज़ाद करण लाइ 60 खां वधीक किताब लिखी दुनिया खे आगाही ॾिनी त असां सिंधी अमुन पसंद ऐं इंसानियत जो सबक ॾींदड़ क़ौम आहियूं। रहबरे सिंध असांखे अदम तशद्दुद जी वाट ॾिनी, सिंध लाइ जिदोजहद जो सबक ॾिनो। साथियो, असांजे रहबर साईं जीएम सैयद जंहिंखे समूरी ज़िंदगी क़ैद में रखियो वियो, उन जो ॾोह उहो हो त उन हिन मुल्क पाकिस्तान ठाहियो। अॼु पंजाब जा दानिश्वर भी चवण ते मजबूर आहिनि त सैयद खे मुल्क ठाहिण जी सज़ा ॾिनी वई। मुल्क ठाहींदड़ सिंधियुनि खे गद्यार कोठियो वञे थो। असां ॿुधाइण चाहियूं था त असां गद्दार न पर सिंध अमड़ जा वारिस ऐं मालिक आहियूं। वतन में भी असां बेवतन हक़ घुरूं था त कंध था कपिन। पंहिंजी धरती भी पंहिंजी ना, दिल न हारे वियो दिल भरो, पंधु आहे अञा गभरो। रीढ़ जी पीढ़ जी था जियूं, ज़हर जा ढुक था विख विख पियूं। साथियो, तैयार थियो, जल्द सॼी सिंध जो दौरो कंदसि, धरतीअ जे मालिकनि ॾांहुं वेंदसि। दारी आबादकारीअ जो मंसूबा अॾण जंहिंमें बैरिया टाउन, जुल्फकार आबाद, डीएशए, कमांडर सिटी ऐं मुख़्तलिफ़ मेगा प्रोजेक्ट अॾे असां सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश थी रही आहे। असां सिंधी माण्हुनि जूं ज़मीनूं उहे पंहिंजे ख़ुशामदीन खे ॾेई हुते हू वॾा प्रोजेक्ट अॾाया था वञनि। असां सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िशूं थी रहियूं आहिनि। सॼी सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ो थींदो थो वञे। उथो, जागो मिठा सिंध लुटिजे पई, जागो मिठा सिंध लुटिजे पई। कराचीअ में किरोड़े सिंधी गॾु करे ऐलान कंदासीं त सिंध घुरे थी, सिंध घुरे थी।